साईं अॼु सिंध हुकूमत पारां लॻायल लॉकडाउन जो 8हों ॾींहुं आहे। पूरी सिंध जीअं शहदादकोट में बि लॉकडाउन आहे, 8हों ॾींहुं आहे। मुकमल तौर ते शहर जा जेके नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। जेके दिहाड़ी ते कमु कंदड़ मज़दूर आहिनि उन्हनि खे हिन वक़्तु सख़्तु तकलीफ़ुनि मां गुज़रणो थो पए। ओॾा पुलिस असांजो सिंध हुकूमत पारां रिलीफ जे लाइ ऐलान कया विया आहिनि, उन्हनि ते अमल न थियो आहे। उन बाबति तव्हां छा चवंदव एडी साहब? वारे दौर में तव्हां शहदादकोट में रही करे मौजूद वसाइल जो एतिरो सुठो प्रोग्राम करे रहिया आहियो जेको काफ़ी ॾींहंनि खां तक़रीबन शहर जा दोस्त ॾिसी बि रहिया आहिनि। वाइस साहब शहदादकोट ते महिरबानी साईं। वाक़ई इहा जेका सूरत हाल आहे इहा तमामु ॾाढी ॾुखी सूरत हाल आहे हिन वक़्तु। ऐं जेको सिंध गवर्नमेंट खे असुल में उन्हनि जेको पहिरियों अनाउंस कयो हो त बाबा हीउ लॉकडाउन थियणु वञे पियो त माण्हू त हुनजे लाइ ज़हनी तौर प्रिपेयर थी विया, पर ख़ुदि सिंध हुकूमत जेका आहे उन जे 8 ॾींहंनि गुज़रण जे बावजूदि असांखे इहा नथो अचे सम्झ में त सिंध हुकूमत ख़ुदि तयारु न आहे उन्हनि माना शइ जे लाइ जेके उनखे अॻ में उहो पॉलिसी ठाहिनि आहे। उनजे हवाले सां जीअं पहिरियों अवेयरनेस जो प्रोग्राम हलियो, बाबा क्वारंटाइन थियो, इहे सभु कुझु शयूं उहे त ज़रूरी आहिनि, पर जंहिं असां वटि जेका वॾी जेका मेजॉरिटी माण्हुनि जी आहे, जेका अक्सरियत आहे माण्हुनि जी असां वटि ओवरऑल सॼी सिंध में, त उन में जेके हेठे तबिके सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जो तइदादु तमामु घणो आहे। माना ईअं खणी चऊं त 50 या 60% खां वधीक अहिड़ा माण्हू आहिनि जेके रोज़ आणनि चाढ़नि था। त उन्हनि जे लाइ गवर्नमेंट खे अॻ में अहिड़ी पॉलिसी ठाहिणु घुरिजे आहे त अहिड़ी पॉलिसी असां ॾियूं था ऐं उन्हनि खे बाइज़त महफ़ूज़ ऐं सुठे तरीक़े सां उहो उन्हनि जे घरनि ताईं उन्हनि खे राशन अॻ में पुॼाइनि त बाबा हीअ माना असां हीअ कंदासीं, उन खां पोइ हे कंदासीं। पर अॼु ताईं जे इंतिज़ामनि मां असांखे किथे बि कोन थो लॻे त को सिंध हुकूमत तयारु आहे। ईअं ॿुधण में अचे पियो सोशल मीडिया जे थ्रू त बाबा 2 करोड़ रुपया सॼे ज़िले जे लाइ अची विया आहिनि। हाणे सॼे ज़िले में असांजे किरना ज़िले में 7 तालुका आहिनि, उन में 72 80 यूनियन काउंसिल्स आहिनि। उन मां हू केतिरनि माण्हुनि खे प्रोवाइड करे केतिरनि माण्हुनि खे प्रोवाइड कंदा। मां जे करे पंहिंजे पाड़े जो या हिते वरी कुझु अहिड़ा पाड़ा पिया आहिनि जिते माना तमामु घणी गुरबत आहे। हीराबाद महलो आहे या बाकराबाद आहे या हेॾा अलाहाबाद महलो आहे, गरीबाबाद पाड़ो आहे, तमामु माना गुरबत जो माहौल आहे हुते। त माना उन ते अक्सर माण्हू जेके आहिनि उते उहे ॾियारीदार माण्हू। त मां यकीन कयो अहिड़ा माण्हू बि ॾिठा आहिनि जेके सफ़ेद पुश आहिनि, जेके कंहिंजे आॾो हथ बि नथा टंगे सघनि ऐं तमामु घणी ख़राबु हिन वक़्तु हालत में आहिनि ऐं उहे कंहिंजे आॾो हथ बि नथा टंगे सघनि। त सरकार खे घुरिजे आहे त इन्हनि अहिड़नि क़िस्म जे माण्हू लाइ उनजे लाइ अॻ में सर्वे थियणु घुरिजे आहे। उन्हनि खे उहे शयूं लॉकडाउन अनाउंस करण खां अॻ में उन्हनि खे उहे शयूं पुॼी वञनि हा त जीअं अहिड़ो मसइलो न थिए। हाणे ख़ुदा न ख़ास्ता असां वटि सूरत हाल अहिड़ी थी वई आहे, मूंखे त लॻे थो त हीअ जीअं पहिरियों शुरू वारो जेको अनाउंसमेंट आहे 15 ॾींहंनि जी ठीकु आहे, पर इहा 15 ॾींहंनि ताईं ॻाल्हि रुकण जी न आहे। हीअ ॻाल्हि अञा वधीक थी वेंदी। जीअं उन ॾींहुं इमरान खान वज़ीर आज़म इमरान ख़ान बि पंहिंजे साफ़ सां जेको वेठो हुन में उन इहो चयो त माना थी सघे थो इहा सूरत हाल 6 महीननि ताईं हले। त छा असांजी सिंध हुकूमत ऐं पाकिस्तान जी जेका हुकूमत आहे उहा एॾे वॾे जेको जेकॾहिं लॉकडाउन करण न वेंदी या ॿियूं जेके सूरत हाल पैदा थींदी उनखे मुंहुं ॾियण जे लाइ ऐं ग़रीब माण्हुनि खे उन्हनि जूं जेके बेसिक नेसेसिटीज़ आहिनि उहे पहुचाए सघंदा 6 महीननि ताईं। त इहो हिकिड़ो वॾो मूंखे ॾाढो इहो ख़ौफ़ थो थिए, अला करे ईअं न थिए त इहे जेके माण्हू आहिनि इहे असांखे इन जूं चंद झलकियूं कराची ऐं ॿियनि शहरनि में बि ॾिसण में आहियूं त माण्हू रोडनि ते निकिरी आया त बाबा हिन बीमारी में त पोइ मरंदासीं, पहिरियों त असां जेका बुख में था मरूं। ऐं वाक़ई जेके मां पाण अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जेके माना जंहिंजो रोज़ वारो कमु आहे उहे वीचारा ॾाढा परेशान आहिनि ऐं उनजी को बि हिन वक़्तु मदद करण लाइ तयारु न आहे। इन जे करे गवर्नमेंट खे घुरिजे त जेतिरो जल्द थी सघे उन्हनि माण्हुनि ताईं पहुचे ऐं उन्हनि खे रिलीफ मुहैया करे। साईं रुस्तम साहब, तव्हां समाजी ख़िदमतुनि में माशाल्लाह तव्हांजी वॾी एक्सपीरियंस आहे, वॾो टाइम रहियो आहे। हिन सां गॾु तव्हां हिन वक़्तु जेको रिलीफ वारो पासो आहे उहो असांखे सिंध सरकार पारां नज़र नथो अचे। तव्हां छा था सम्झो त हाणे हिते कहिड़ी कम करण जी ज़रूरत आहे त जीअं जेके मुस्तहिक माण्हू आहिनि जेके पंहिंजे घरनि ताईं मौजूदु आहिनि, जेके ॾियाड़ी ते कमाईंदा आहिनि, हीअ विचड़ंदड़ बीमारी आहे, हिन में माना इहो चयो वियो आहे हिन जो इलाजु इहो या त एहतियात करिणो आहे, माना माण्हुनि खां परे रहणो आहे। उते जॾहिं रिलीफ वारो पासो बि खुटल हुजे, हुकूमत पारां माण्हुनि खे घरनि में रहण जी बि तलक़ीन कई वञे त तव्हां घरनि में रहो, त उते जेको आम माण्हू आहे उहो हाणे कहिड़े तरफ़ वञे ऐं उनजे लाइ जेके समाजी वर्कर आहिनि उहे पंहिंजो किरदारु कहिड़े तरीक़े सां अदा कनि, थोरो इन ते।
ते असां जेकॾहिं उन्हनि ते डिस्कस कयूं था त उन सां गॾु असांखे उन्हनि तबिके जी बि ॻाल्हि करणु खपंदी जेका असांजी आबादी जे हिसाब सां वधि खां वधि आबादी या बराबरि जेकॾहिं 50% औरतुनि जी थिए। हाणे उनजे लाइ हुकूमत जे तरफ़ां त जीअं तव्हां दोस्तनि ॻाल्हि कई त बाबा लॉकडाउन थियो आहे अणॼातल मुदे ताईं बि इहो वञी सघे थो, मतिलबु पूरी दुनिया जी इटली जो मुल्क आहे उन्हनि अणॼातल मुदे ताईं करे छॾी आहे, मतिलबु उन्हनि को कॾहिं उन्हनि वाद केतिरे ताईं हूंदो, एॾा वॾा तरक़ी याफ़्ता मुल्क बि उनजी बनस्पत असां ॾिसूं था त असांजो इलाइक़ो असांजा शहर असांजो पाकिस्तान या सिंध सूबो त उते असांजा हिन अख़्तियारात जेके आहिनि हुकूमत वटि उहो सिर्फ़ु हिन वक़्तु ताईं उहे इहो ई करे सघिया आहिनि त बाबा अवेयरनेस जे हवाले सां थोरो घणो फोकस करे सघिया आहिनि। पर जीअं लॉकडाउन जी जेकॾहिं पॉलिसी ॾिसंदासीं त उन्हनि जी जीअं सवेरे एडी साहब जी ॻाल्हि कई त उन्हनि जो कोई अहिड़ो अल्टरनेट न कयो अथऊं। हाणे जेकॾहिं उते असांजे शहरनि में जेकॾहिं आम ॾियारी वारो मज़दूर कमाए थो उन सां गॾु वरी अहिड़ा बि माण्हू तबिका आहिनि जेके असांजे शायदि मीडिया में कुझु असांजी नज़रुनि खे गोझल रहनि था। मतिलबु जीअं असां औरतुनि जी ॻाल्हि कईसीं त उहो 50% खां वधीक उनजी पॉपुलेशन आहे। काफ़ी घरनि में तव्हां ॾिसंदव शायदि बहादुर तव्हांखे पॉपुलेशन जेका औरतुनि जी आहे उहा काफ़ी वीचारा पंहिंजे घर औरतूं पाण हलाइनि थियूं, सही उहे पंहिंजे बचनि खे पालनि पियूं, पंहिंजे हथ जो हुनुरु असांजे इलाइक़नि में तमामु घणो हथ जो हुनुरु थिए थो, सही उहो औरतूं खपाए करे पंहिंजो पेट गुज़र कनि थियूं, पंहिंजा बचा पालनि पियूं, खोड़ वीचारियूं वहिंवार। मां हिते तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि यादि ॾियाराईंदो हलां त जिथे तव्हां औरतुनि जी ॻाल्हि कयो पिया उते जेको आहे सो हिन वक़्तु शहदाद कोट जे अंदरि असांजे भरिसां हिकिड़ो जेको आहे सो हिन भीलनि जो ॻोठु आहे जीअं नरी आहे उते भील रहंदा उते उन्हनि ज़ाहिर उहे बि इंसान आहिनि उन्हनि ते माना माण्हुनि जी हिन वक़्तु ताईं जेके इमदाद पहुचाईंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जी नज़र नथी वञे। तव्हां सही पिया चओ बिल्कुलु जीअं औरतुनि जी तव्हां ॻाल्हि कई बिल्कुलु ईअं ई ॻाल्हि कई त थोरा तबिका आहिनि उहो मिसाल ॾिनो हिकिड़ो औरत जो तबिको आहे त माना हुन सां गॾु जीअं तव्हां ॿुधायो त जेके माना हिकिड़ा आम ॾियारी ते मज़दूरनि हिकिड़ा के वीचारा ख़ैर ख़ैरात ते हलनि था, के ॾिसो अहिड़ो बि तबिको आहे मतिलबु तव्हां ॾिसंदव तव्हां शहर जे अंदरि तमामु घणा असां वटि प्राइवेट स्कूल्स आहिनि। हाणे उन्हनि जा उस्ताद जेके 2 महीना मां नथो सम्झां त अहिड़ी प्राइवेट स्कूल जी का मैनेजमेंट हूंदी जेका 3 महीना उन्हनि खे का पघार ॾींदी हूंदी त उन्हनि जे माण्हू जो जेको 5-4-3 हज़ार में उनजो जेको आहे सो घर जो जेको उनजो गुज़रान थींदो हुयो उहो कीअं थींदो। सही उनजे लाइ को बैकअप कोन्हे को न उन्हनि ज़ाहिर आहे उनजे लाइ बि सॼी सरकार खे कमु पवंदो। सरकार जी हिन महिल नोयत इहा ई आहे त जेको लॉकडाउन हले पियो उनजे लाइ हिननि सिर्फ़ु रुॻो ॻाल्हि कई आहे जेका मतिलबु बजट जेका हिननि पंहिंजी जेका यूनियन काउंसिल जी सतह ते या ज़िले जी सतह ते ॾिनी आहे आउं सम्झां थो जेकॾहिं उहा हू डिस्ट्रीब्यूट बि कनि था त 15 खां 20 माण्हुनि ताईं बस उहा शायदि पुॼी सघे। सही ऐं हुनजो डिस्ट्रीब्यूशन जो तरीक़ेकार बि हुननि कोन कयो आहे डिफाइन त माना कहिड़े नमूने हूंदो, आया घर में हुननि खे पैसे जी सूरत में ॾिनो वेंदो या राशन जी सूरत में ॾिनो वेंदो या को अहिड़ो को सिस्टम डिजिटल तौरु आहे त अहिड़ी का एप्लीकेशन तयारु कनि जेका माण्हू हुते उहो अप्लाई करे ऐं हुन सां गॾु या वरी ईअं थी सघे थो त असांजा जेके पंहिंजा जेके टूटल नुमाइंदा आहिनि सॼे हुन कम खे मॉनिटरिंग उहे कनि पर आवाम डायरेक्ट के अहिड़े तरीक़े सां हुननि सां हुकूमत सां राब्ते में रहे, हुकूमत उन्हनि सां राब्ते में रहे त जीअं उन्हनि जूं रोज़ ज़रूरतूं खाइण पीअण जूं शयूं उन्हनि ताईं सुठे नमूने पुॼी सघनि ऐं जीअं ईअं बि इतिहास जीअं हले पियो उहो ईअं माण्हू जीअं ईअं न त पंहिंजे राशन जे चकर में हिकिड़े ॾींहं जे चकर में उहो पंहिंजी ज़िंदगी दाव ते लॻाए अचे किथे को समाजी वर्कर पंहिंजो कमु जेको आहे सो हिन वक़्तु उहे बि माना ॾिठो वञे त उहे ज़ाहिर न आहिनि। तव्हां समाजी वर्कर जी हैसियत सां कमु कयो पिया त समाजी वर्करनि खे छा करणु खपे तव्हां उन ते थोरो ॿुधायो त जीअं समाजी वर्कर असांजो इलाइक़ो समाजी कमनि में पूरी सिंध में माशाल्लाह जेको आहे न मथे लेवल ते आहे त शहदाद कोट में जेका 2010 में बोर्ड अची चुकी उन में शहदाद कोट जा जेके वर्कर आहिनि शहदाद कोट जा समाजी जेके कारकुन आहिनि उन्हनि ॾाढी सुठी रिलीफ वारो पासो खे बूस्टअप कयो। हिन वक़्तु जेको आहे जेका रिलीफ वारो पासो आहे उहो काफ़ी खुटल नज़र अचे थो उते तव्हां छा चवंदव जेके समाजी वर्कर आहिनि उन्हनि जे लाइ? समाजी वर्कर जो हिन वक़्तु ताईं जेको रोल थी सघे थो जेके असांजा मुक़ामी सतह ते जेके आहिनि उन्हनि वटि वसाइल कोन आहिनि सही जो माण्हुनि ताईं उहो सर्व करे सघे वधि में वधि हुनजी जेका कोशिशि आहे या जेको करे बि सघे थो हिन महिल जेका सूरत आहे छो जो ॾिसो हिन महिल हुनजो को इलाज बि कोन्हे हुनजो वधि में वधि हुकूमत जे तरफ़ां या ॿियूं जेके शयूं आहिनि उनजे तरफ़ां इहो
असांखे उते कुझु नज़र न ईंदो। बिल्कुलु त उनजे लाइ उते ॻोठनि जा जेके माण्हू आहिनि जेके शहर नथा अची सघनि या शहर जो माण्हू वर्कर आहे या हुकूमत जो नुमाइंदो आहे जेके हुन में नथो पुॼी सघे त उते जेके ॻोठ जा जेके वॾा आहिनि पाड़े जा वॾा आहिनि ज़ात जा वॾा आहिनि बिरादरी जा वॾा आहिनि उन्हनि खे इहो किरदारु अदा करणो पवंदो। उते जेके ॻोठ सतर ते इवेंट सतर में हेल्थ वर्कर्स आहिनि या ॿिया जेके सिहत जा ऐं समाजी वर्कर्स आहिनि उन्हनि खे अॻिते अचिणो पवंदो। उन्हनि खे ॼाण ॾियणी पवंदी त जीअं इहे वधि खां वधि माण्हू इन शइ जो एहतियात कनि ऐं पंहिंजी सफ़ाई सुथराई जो घणे कमु कनि। एडी साहब हिन वक़्तु नौजवान माना तव्हां असां ॾिसूं था त उहे रोडनि ते माना पुराणे जीअं लॉकडाउन खां अॻु वांगुरु घुमनि पिया। हिन वक़्तु अहिड़ी सूरत हाल ख़राबु लॻी पई आहे माण्हुनि खे हुकूमत तरफ़ां या हिन जो एहतियात सिर्फ़ु इहो आहे त परे रहो, पर असांजा नौजवान इन ॻाल्हि खे मञण लाइ तयारु न आहिनि त छा इन में नौजवान जो कहिड़ो किरदारु हुजणु खपे, उहे छा कनि, इन ते थोरो तव्हां ॿुधाइजो असांजे ॾिसंदड़नि खे। असल में जेको नौजवान हूंदो आहे उहो कंहिं बि मुल्क जो इलाइक़े जो हिकिड़ो जीअं चइजे किरंगे जी हॾी जो रोल अदा कंदो आहे, हिकिड़ो बैकबोन हूंदो आहे जेको नौजवान माण्हू हूंदो आहे। हाणे तव्हांखे मां हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त यूरोपियन जेके बि कंट्रीज़ आहिनि उन में उन्हनि खां हिकिड़ो वॾो मसइलो इन जे करे बि आहे त उते जेका वधि में वधि जेका पॉपुलेशन जी मेजॉरिटी आहे उहा 60 ऐं 70 साल खां मथे वारी आहे। माना उते जेका मेजॉरिटी पॉपुलेशन जी आहे अक्सरियत उहा पुराणनि माण्हुनि जी आहे। ऐं हिते असां वटि पाकिस्तान में इहा अलहमदुलिल्लाह हिकिड़ी असांजे लाइ हिकिड़ी वॾी ख़ुशनसीबी आहे त असां वटि जेका अक्सरियत आहे उहा 60 खां 70% उहा नौजवान माण्हुनि जी आहे। त हिन अहिड़ी सिचुएशन में जेको अॼु जो नौजवान आहे, जेको शहदादकोट जो नौजवान आहे, जेको सिंध जो नौजवान आहे, जेको पाकिस्तान जो नौजवान आहे, उनजी तमामु वॾी ऐं अहम ज़िम्मेदारी आहे हिते। इन ते मां चवंदुमि त ॿ जेके अहम शयूं आहिनि जेके हिन वक़्तु जेके अॼु असांजे जेको नौजवान आहे उनखे करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। हिकु त उनखे पाण जंहिं हथियार सां उनखे लेस थियणो आहे उहो हथियार आहे ॼाण। उनखे जेका अपडेटेड नॉलेज आहे ऐं मुस्तनद ॼाण, ग़लति ॼाण न। हिते असां ॾिसो आहे हिकिड़ो अजीब क़िस्म जो रुझान माना शुरू थियो आहे, ख़ासि करे सोशल मीडिया ते हिकिड़ी अजीब क़िस्म जूं ख़बरूं पियूं हलनि। जीअं तव्हां ॿुधो हूंदो सोशल मीडिया ते 2 ॾींहं अॻु में आई अथव, मां 7-8 क्लिपूं ॿुधियूं, उन्हनि 7-8 क्लिपुनि में शहर मटियल हुआ, ॿार जा हुआ, गड़ी यासीन में ॿार जा हुआ, ड्रखण में ॿार जा हुआ, लारकाणे में ॿार जा हुआ, खुलदार में हाणे 8 क्लिपूं 8 में शहर मटियल हुया। उहो बसि जा हुआ ॼाइण सां चए, ॼमण सां चए थो त बाबा सुलेमानी चांहि फिकी पियो त इहा बसि बीमारी ख़तमु थींदी, मां पाण सां ख़तमु। हाणे थोरो असां लिखियल पढ़ियल माण्हू आहियूं, अॼु जो नौजवान बाशऊर आहे, जेकॾहिं पाण खे बाशऊर सम्झे थो त अहिड़े क़िस्म जूं जेकॾहिं गिल चुनट अचनि थियूं त उहो बजाए जो उहो सर्कुलेट करे उन ते थोरी तहक़ीक़ करे थो उन शहर जे माण्हू सां हर को कनेक्टेड आहे। सॼी दुनिया ग्लोबल विलेज थी वई आहे त उहो उतां जे माण्हू सां भला इहो त पुछी तहक़ीक़ करे सघे थो साईं हे भला वाक़ई तव्हांजे ॻोठ में अहिड़ो माण्हू या शहर में पैदा थियो आहे या न थियो आहे। ऐं इन खे ईअं अहिड़े क़िस्म जूं शयूं हलाइण ऐं वरी असांजा माण्हू वीचारा एतिरा सादा त वरी उन्हनि खे वरी वाक़ई राति जो वॾा एतिमाम थिया आहिनि, ख़बर पई आहे, वरी सुलेमानी चांहियूं थियूं, वरी उहे माण्हू पीतियूं। त इन क़िस्म जे अफ़वान फैलाइण मां हिन जो को माना न आहे। ॿी हिकिड़ी मिसइंटरप्रिटेशन इन कोविड-19 जे हवाले सां हले पई त बाबा जीअं ई बसि हाणे ऊन्हारो अचण वारो आहे, जीअं ऊन्हारो ईंदो त बसि माना पंहिंजो ऑटोमेटिकली ख़तमु थी वेंदो। इहा का बि ॻाल्हि न आहे। WHO वक़्तनि बवक़्तनि मुख़्तलिफ़ वीडियोज़ जारी करे पई। उन वीडियोज़ में हिकिड़ी जेका वीडियोज़ आहे त बाबा जेके मिथ्स आहिनि, ॾंत कथाऊं आहिनि, उन में हिकिड़ी इहा ॾंत कथा बि आहे त बाबा जीअं टेम्परेचर वधे थो त इहो जेको वायरस आहे उहो पंहिंजो पाण मरी थो वञे। त उन्हनि चयो आहे त इहा हिकिड़ी अफ़वाह आहे, इहा ग़लति ॻाल्हि आहे, इन जो रियलिटी सां को बि तालुक़ु ई कोन्हे। त मुंहिंजो जेको चवण जो सॼो मक़सदु हो त अॼु जेको नौजवान आहे असांजे उनखे सही ऐं मुस्तनद ॼाण उनखे हुजणु घुरिजे ऐं उहा सिर्फ़ु पहिरियों त उहो पाण जेका ताईं उहा जेका नॉलेज वठे ऐं उन खां पोइ उहा पंहिंजे घर भातियुनि खे ऐं पंहिंजे शहर वासियुनि खे ऐं पंहिंजे मुल्क वासियुनि खे उहा सही ॼाण पहुचाए। जीअं रुस्तम भाउ अॻु में ॻाल्हि कई जेके ॿाराड़ी वारा इलाइक़ा आहिनि उन ताईं त अॼु ताईं कोई पहुतो न आहे। हिते त शहर जो माहौल आहे, हिते लॉकडाउन आहे, पुलिस बि आहे, रेंजर्स बि आहे, फौज बि आहे, पर ॻोठाणा इलाइक़ा उते त उनजी साॻियो ई सोशल इंटरेक्शन थिए पियो। उते त सोशल डिस्टेंसिंग जो कॉन्सेप्ट ई कोन्हे, उहे साॻियो ई वेहनि पिया। उनजी टीवी ते हिकिड़ो तजियाकार ॿुधाए पियो त असांजे पंजाब में ॻोठनि में इहो माहौल आहे, हिकिड़ो हुको आहे, 50 ॼणा वेठा आहिनि, उहो हिकिड़ो ई हुको 50 ॼणा पीअनि था। त माना अहिड़ी सूरत हाल जेका आहे त उन में उन्हनि खे असांखे पाण बि बाख़बर रहणो आहे मुस्तनद नॉलेज सां ऐं उहा ई तस्दीक थियल जेका नॉलेज आहे उहा पंहिंजे माण्हुनि ताईं बि पहुचाइणी आहे। हिकु अहम कमु इहो आहे त
ॿियो जेको हाणे वधीक अहम कमु आहे इन खां ॿियो उहो आहे त जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि ताईं कीअं पहुचिजे ऐं उन्हनि खे हाणे असांखे रिलीफ जो कमु माना अॼु जे नौजवान खे अहिड़ियूं जेको आहे सो ऑर्गेनाइज़ेशन्स ठहणु घुरिजनि, अहिड़ा पाण दोस्त गॾु थियणु घुरिजनि जेके गॾिजी पाण में हिकिड़ो ऐलान कनि त बाबा अहिड़े क़िस्म जो असां माहौल ठाहियूं था, असां माण्हुनि जी मदद करणु चाहियूं था। उहे दोस्त पाण बि पंहिंजे जेको अड़ा आहे उहो बि असां सरकार ते सिर्फ़ु नथा ॿारे सघूं ऐं सरकार शायदि असांजी एतिरी मदद न करे सघे ऐं आम माण्हू ताईं पहुची बि न सघे। हीअ असांजा माण्हू हे असां आहियूं, हे असां सॼो शहर ई सम्झो हिकिड़ी फैमिली आहिनि। असांखे पंहिंजी फैमिली जो ख़्यालु रखिणो आहे। अहिड़ा माण्हू जेके सरहदी वारा आहिनि उन्हनि सां मिलूं, अचो त गॾिजी ग्रुप माना अहिड़ो ठाहिजे मुख़्तलिफ़ शहरनि में ऐं उनजे थ्रू असां पाण पंहिंजे माण्हुनि ताईं पहुचूं, न त गवर्नमेंट जे आसिर ते कुझु बि न थिए। ॾाढो सुठी साईं। रुस्तम साहब, तव्हां जेको आहे हिन वक़्तु जेको मां वरी बि तव्हांखे इहो चवंदुमि त तव्हां जो जेको तक़रीबन जेका उमिरि गुज़री आहे उहा समाजी कमनि ऐं समाजी भलाई जे कमनि में तव्हांजो जेको आहे सो किरदारु रहियो आहे। त हिन वक़्तु जीअं एडी भाउ चयो त असांखे ग्रुप ठाहिणु खपनि, आया जेको अॼु जो जेको नौजवान आहे या जेको समाजी वर्कर आहे, छा इहो करे सघे थो, इहो मुमकिन आहे त हू जेके मुखैर हज़रात आहिनि जेके अलाह जे राह में ख़र्च करणु चाहिनि था या जिन वटि पैसा आहिनि जेके हिन वक़्तु असांजे शहर जे ग़रीब मिसकिन माण्हुनि जी मदद करणु चाहिनि था, छा उन्हनि खां हू कुझु वठी उन्हनि ताईं डिस्ट्रीब्यूट करे सघे थो अॼु जो जेको समाजी वर्कर आहे? कल्चर जे सकाफ़त जो हिकिड़ो जुज़ रहियो आहे इहो ई त महिमान नवाज़ी ऐं ॿिए जी मदद कंदा रहिया आहियूं सॼे पुराणे दौर में बि तव्हां ॾिसंदव त जेके माण्हू समाजी कम हुया या माण्हू जा ज़ाती कम हूंदा हुआ उन में सभु ॻोठ वारा हुजनि या पाड़े वारा हुजनि, सभु गॾिजी ॿिए जी मदद कंदा पिया। जी, असां वटि काफ़ी हुनजे हवाले सां मुहावरा बि मतिलबु मशहूरु आहिनि, मतिलबु त बंद ॿारहं जीअं चवंदा आहियूं असां सिंधी में चवंदा बिल्कुलु, त ॿधी में ताद आहे या हिकु में ताद आहे, अहिड़े क़िस्म जा सिंधी में ई असांजे मुआशिरे में इहे शयूं ठहियल आहिनि। त हिन जो मक़सदु चवण जो इहो थियो त इहे शयूं असांजे इलाइक़नि में शहरनि में ॿारनि में मौजूदु आहिनि। सिर्फ़ु हाणे इहो आहे त असांजे इहे शयूं कीअं आहे त असांजे नौजवान खे असांजो नसुल ट्रांसफर न करे सघिबो आहे। इहो आहे त जेके शयूं इख़्लाक़ जूं तहज़ीब जूं तमदन जूं जेके शयूं कल्चर जूं जेके शयूं आहिनि असां पंहिंजे नौजवान खे उन स्पीड सां उन शइ सां जीअं पुराणे दौर में रहियो आहे उहो ट्रांसफर न करे सघिया आहिनि। बाक़ी इहे शयूं मुमकिन आहिनि, बिल्कुलु थियनि पियूं ऐं थियूं आहिनि मादी में। ईअं ई साॻी नमूने सां असां करे सघूं था मुख़्तलिफ़ पाड़नि में, मुख़्तलिफ़ ॻोठनि में, मुख़्तलिफ़ शहरनि में सभु गॾिजी करे बग़ैर कंहिं ॾेख ॾेखाव जे। जीअं मतिलबु पुराणे दौर में तव्हां ॾिसंदव त उन दौर में जेकॾहिं जेको बि कोई कंहिंजी मदद कंदो हुयो त उहो को ॾेखाव कोन हूंदो हो, को कंहिंखे माना चवंदा हुआ त हिकिड़े हथ सां चङाई कजे त ॿिए हथ खे ख़बर बि न पए। बिल्कुलु, असांजे इलाइक़नि में शहरनि में इहे शयूं सभु मशहूरु ऐं इहो करे सघूं था पाण, पर इन जे लाइ जीअं हेॾी बाग आहे त असांजी पॉपुलेशन वधि न वधि असांखे सिंध जे माण्हुनि खे इहो आहे त असां वटि नौजवान आबादी घणी आहे त उहे नौजवान खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। नौजवान खे सॼो ॾींहुं सोशल मीडिया ते वेही करे बग़ैर शयुनि जे तस्दीक जे जी ॻाल्हि हेॾी बाग कई फैलाइण जे बहितर आहे त उहो इहा शइ करे त बाबा असांजे पाड़े में केरु ज़रूरतमंद ग़रीब आहे, असांजे ॻोठ में असांजे इलाइक़े में हिक ॿिए सां दोस्तनि सां राब्तो हुजे त कहिड़ो माण्हू ज़रूरतमंद आहे। जेकॾहिं हुन में मां हुनजी मदद नथो करे सघां त कहिड़ो अहिड़ो दोस्त आहे जेको हुनजी मदद करे सघे थो, उहा बि निशानदेही असां करे सघूं था त बाबा कहिड़ा दोस्त आहिनि जेके बग़ैर कंहिं हुननि जे नालनि जे जेको ॾिए थो या जेको वठे थो हुननि जे बग़ैर कंहिं तस्वीर नालनि जे असां घणो कुझु नौजवान माण्हू करे सघे। हिन वक़्तु असांजो प्रोग्राम पुॼाणी तरफ़ वधे पियो। मां चाहींदुसि त असांजे ॾिसंदड़नि खे एडी भाउ तव्हां को पैगाम ॾियो त जीअं हू हिन बीमारी जेका आहे कोरोना वायरस खां बचाव जे लाइ कहिड़ा उपाउ वठनि। यकीनन इहे एहतियाती तदाबीर सरकारी टीवी चैनल या प्राइवेट जेके टीवी चैनल्स आहिनि, न्यूज़ पेपर्स, रेडियो ऐं सोशल मीडिया ते असां ऐं तव्हां पारां बि हलनि पिया, पर मां वरी बि चवंदुसि त जेको असांजो ॾिसंदड़ नौजवान आहे उनखे तव्हां छा पैगाम ॾींदो ऐं हू कहिड़ो एहतियात करे हिन पंहिंजे जेको बीमारी खां पाण खे बचाए सघे थो? असल में जीअं मां अॻु में ॻाल्हि कई त असांजी ख़ुशकिस्मती आहे त असां वटि नौजवाननि जो तइदादु घणो आहे ऐं बदकिस्मतीअ सां इहो चई सघिजे थो त असांजो नौजवान जेको आहे उहो अलाए छो कंस्ट्रक्टिव एक्टिविटी ते वधण जे बदिरां जेके डिस्ट्रक्टिव एक्टिविटीज़ आहिनि उन ते घणो माना वधे पियो। जीअं सोशल मीडिया जो बेजा इस्तेमालु आहे, हिकिड़ो कंहिं बि कम जी माना हिकिड़ी कम जी ॻाल्हियूं हुजनि उहो पढ़े लिखे रिसर्च करे साइंस जी ॻोल्हा करे उहो चऊं उहो मां नथियो अचे।
अच्छा, असां वटि छा आहे, माना जेके अक्सर टोलनि में बीठल माण्हू नज़र अचनि था, ईअं पंहिंजे लेखे घुमंदे नज़र अचनि था, इहो नौजवान माण्हू आहे। जेको वॾी उमिरि जा माण्हू उहे या त जेको कमु आहे उन वटि कम जे टाइम ते निकिरनि था, या वरी जेको को तमामु आम कमु आहे, एमरजेंसी आहे, उन में निकिरनि था। बाक़ी जेके नौजवान माण्हू आहिनि उहे ईअं बिना बेरार बि बसि लॻी पई आहे घुमंदा था वञनि। त मां जो उन्हनि खे उहो चवणु थींदो त असां हिननि ग़लति एक्टिविटीज़ खे छॾे हिकिड़ी कंस्ट्रक्टिव एक्टिविटीज़ असां अॼु जे हिन मुसीबत वारे दौर में करे सघूं था। उहो जीअं मां अॻ में चयुमि, अचो त पाण में मिली हिकिड़ी जेका पहिरियों जेको ऑप्शन आहे ॼाण वारो, उहो पाण ताईं, पंहिंजे घर वारनि ताईं, पंहिंजे पाड़े वारनि ताईं, पंहिंजे शहर वारनि ताईं पहुचायूं। जेके एहतियाती तदाबीर आहिनि, जेके तव्हां ॿुधायो टेलीविज़न ते बि हलनि थियूं या असांखे बि ख़बर आहे, उहे ई असां ॿियनि ताईं पहुचायूं। ऐं उन खां अलावा जेको आहे सो पंहिंजो बि ख़्यालु रखूं, पंहिंजे घर वारनि जो बि ख़्यालु रखूं, उन्हनि ते अमल करण जी कोशिशि कयूं। ऐं उन खां अलावा जेको मां अॻ में बि चयो त जेको अहम कमु आहे त जेकी रिलीफ वारे हवाले सां, त अचो त अहिड़ा ग्रुप ठाहियूं सॼी सिंध में, सॼे पाकिस्तान में, हर शहर में, जिते मुंहिंजो आवाज़ु वञे थो, त नौजवान पाण में गॾु थी उहे पाण में जेतिरो अफोर्ड करे सघनि था, भले खणी असां जेकॾहिं अफोर्ड करे सघूं था हिकिड़े माण्हू जी मदद कयूं। जेकॾहिं हिकिड़े माण्हू जी बि मदद थी वई त इहा बि असांजी तरफ़ां हिकिड़ी माना भलाई थींदी। जीअं चवंदा आहिनि त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं बाहि जे आड़ा में उछलाए पियो वञे त हिकिड़ी झिरकी जोब में पाणी खणी विझे पई त कंहिं पुछे तूं छा हिन सां बाहि जो आड़ा विसाए सघंदी? त झिरकी चयो, मां इहो पाणी जेको आड़ा आहे इहो त न विसाए सघंदुमि, पर क़यामत जे ॾींहुं अलाह खे चवंदुमि त मां लॻाईंदड़नि में न, मां विसाईंदड़नि में। बिल्कुलु। त असां इहो ई जेको कमु आहे, असां इहे नंढा नंढा कम जेको असां करे सघूं था। ऐं मां तव्हांखे यकीन सां चवां थो, जेकॾहिं तव्हां इहो हिकिड़ो दफ़ो इहो कमु शुरू कयो ऐं माण्हू जो तव्हां में ट्रस्ट बिल्ड थियो, माण्हू तमामु घणा असांजा, जीअं रुस्तम भाउ चयो, सकाफ़ती हवाले सां पंहिंजी मदद करण में अॻभर आहिनि। ऐं असांजे शहदादपुर जा माण्हू, ख़ासि करे असांजो जेको शहर आहे बिज़नेस जे हवाले सां तमामु घणो अॻभर आहे। त अहिड़ा मुख़ैर हज़रात वेठा आहिनि, पर असांखे रुॻो हिकिड़ो दफ़ो उनजो ट्रस्ट बिल्ड करिणो आहे। ऐं जेकॾहिं असां इहो कमु शुरू करे वरितोसीं त यकीन ॼाणो त हिते शहदादपुर में को बि ग़रीब माण्हू बुखियो न सुम्हंदो, जेके अॼुकल्ह सुम्ही रहिया आहिनि, जेका सूरत हाल आहे। त आख़िर में मां इहो शेर चवंदुसि त किसी दर्दमंद के काम आ, किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को उछाल दे, ये निगाहें मस्त की मस्तियाँ किसी बदनसीब विदा। महिरबानी एडी साहब। रुस्तम साहब, हिन वक़्तु असांजो प्रोग्राम आख़िर तरफ़ वधे पियो। तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे छा पैगाम ॾींदव त हू कहिड़े तरीक़े सां हिन वबा मां पंहिंजी जान आजी कराए सघनि था? यकीनन हिन जो हिन वक़्तु ताईं इलाजु न अची सघियो आहे, हिन जो सिर्फ़ु एहतियात ई ॿुधायो वञे थो, त उन हवाले सां तव्हां छा चवंदव? हिकु त हीअ जेका वबा आई आहे पूरी दुनिया में, वबा जो मसइलो आहे कोविड-19 जे करे दुनिया पाण सां कॾहिं हिन ताईं दुनिया त तरक़ी याफ़्ता जिला बि वॾा हुजनि, जेके यूएन जा इदारा हुजनि, एहतियाती ॿुधाए सघियो आहे त हिकिड़े 50 थी सघे का वैक्सीन का इंजेक्शन, मतिलबु अहिड़ी टेबलेट थी सघी आहे। पर हुन सां गॾु नौजवान जे लाइ इहो आहे, अॼु जा जेके नौजवान आहे, जीअं पैगाम जे करे घणो सोशल मीडिया ते यूज़ करे उहो सोशल मीडिया जे ज़रिए इहा बि शइ करे सघे थो त हिकिड़ी जेका बि दुनिया में मुसीबत ईंदी आहे, क़ौमुनि ते ईंदी आहे, उहो हुनखे मुड़सी सां मुक़ाबिलो करे पार पइजी वेंदो आहे। ऐं उमेद इहा आहे त असां समुझा माण्हू, जेके दुनिया जा माण्हू पाण में ॿधी ऐं एके सां ऐं पंहिंजे हिक ॿिए जे जेके हुकूमत जे जेके आहिनि हिन वटि ॾिनल हिदायतूं, उन्हनि ते अमल करे असां हिन शइ मोहला निकिरी ईंदासीं। ॿियो इहो हूंदो आहे त जेकॾहिं काई बि मुसीबत ईंदी आहे, कोई बि शइ ईंदी आहे, त उन खां पोइ हिकिड़ी अपॉर्चुनिटीज़ बि असां वटि हूंदियूं आहिनि। उहे अपॉर्चुनिटीज़ कीअं आहिनि त हिन महिल जेकॾहिं असांखे लॉकडाउन जी सूरत आहे त काफ़ी नौजवान जेको सोशल मीडिया बेवजह इस्तेमालु करे पियो, हुनजे लाइ इहो आहे त वधि खां वधि सुठा हिकिड़ा साइंसी किताब पढ़े, तारीख़ जा किताब पढ़े, उनखे हिननि ॾींहंनि में वानकाई मिली आहे त उहो पंहिंजे सब्जेक्ट जेके पढ़ी नौजवान जो जेको हिन वबा जे करे ॿियो हिकिड़ो नौजवान ऐं आम माण्हुनि में हिकिड़ो जेको वेसा वधंदो न, उहो साइंस जे तरफ़ ॾाढो घणो वधंदो, सही जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल जे तरफ़ घणो माण्हू वधंदो। त बाबा साइंस जी छो त ॾिसो हिन हेॾी मुसीबत में दुनिया जे कंहिं बि माण्हू खे, कंहिं बि दरगाह को, कंहिं पीर को दागनि पीअण जे ज़रिए हुनजी काई बि निजात जो कोई ॾस न मिली सघियो आहे, न हुनजो को इलाजु निकिरी सघियो आहे। ज़ाहिर आहे उहे सभु माण्हू जेके बि आहिनि उहे सभु साइंस जी तरफ़ वधाइनि पिया। त कहिड़ो मुल्क आहे जेको हिननि सभिनी खां कोई अॻ में खणी का वैक्सीन तयारु करे थो, का मतिलबु जेका शइ हुनजो को इलाजु करे थो। त मतिलबु हिन महिल असांजे नौजवाननि खे खपे त वधि खां वधि साइंस जे तरफ़ ध्यानु ॾियनि ऐं वधि खां वधि साइंस में पढ़नि, किताब पढ़नि ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ जेको हुननि जो सब्जेक्ट आहे हिननि वानकाई वारे ॾींहंनि में इहो घणो कुझु करे सघनि। महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे महिमाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हाणे पंहिंजे मेज़बान शाहिद अवाणा खे ॾींदा इजाज़त।
वरी इंशाल्लाह सुभाणे ॿियनि महिमाननि सां गॾु तव्हांजो पंहिंजो मेज़बान शायदि मां हाज़िर थींदो। अलाह बेली जी से। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भाई साहब शहदादपुर जे प्रोग्राम